नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त अॻोणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ते अदालत जे मना करण बावजूद केस दाख़िल करण ते DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फ़िरोज़ अदालत खां लिखत में माफ़ी वठी छॾी आहे। जस्टिस KK आगा जी सरबराही में सिंध हाई कोर्ट जे आइनी बेंच ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, मसरूर जतोई ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ ॾिनल दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं दौरान DIG शहीद बेनज़ीराबाद SSP ऐं ॿिया अदालत में पेश थिया। आइनी बेंच अदालत जे मना करण बावजूद ग़ुलाम मुर्तज़ा जतोई मथां एक केस दाख़िल करण ते DIG शहीद बेनज़ीराबाद समेत ॿियनि पुलिस एहलकारनि मथां कावड़ जो इज़हार कंदे खेनि लिखत में माफ़ी वठण जो हुकुम ॾिनो, जंहिं बाद DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फ़िरोज़ ऐं DSP कंडियारो अदालत खां लिखत में माफ़ी वरिती। जस्टिस KK आगा पुलिस ऑफिसरनि सां मुखातिब थींदे चयो त अदालत जे मना करण बावजूद केस दाख़िल कर अवां अदालती हुकमनि जी भञकड़ी कई आहे। एडिशनल एडवोकेट जनरल जो चवणु हो त जॾहिं को वाक़ियो पेश आयो तॾहिं केस दाख़िल कयो वियो। जस्टिस KK आगा चयो त छा अवां केस दाख़िल करण लाइ अदालत खां इजाज़त वरिती हुई। अदालत पुलिस खे ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि मथां वधीक केस दाख़िल करण खां हिकु भेरो ॿीहर रोकींदे चयो त जेकॾहिं को ॾोह कंदो त पहिरियां अदालत खे आगाही ॾिनी वेंदी, बाद में केस दाख़िल कयो वेंदो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त अॻोणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ते अदालत जे मना करण बावजूद केस दाख़िल करण ते DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फ़िरोज़ अदालत खां लिखत में माफ़ी वठी छॾी आहे। जस्टिस KK आगा जी सरबराही में सिंध हाई कोर्ट जे आइनी बेंच ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, मसरूर जतोई ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ ॾिनल दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं दौरान DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP ऐं ॿिया अदालत में पेश थिया। आइनी बेंच अदालत जे मना करण बावजूद ग़ुलाम मुर्तज़ा जतोई मथां वधीक हिकु केस दाख़िल करण ते DIG शहीद बेनज़ीराबाद समेत ॿियनि पुलिस एहलकारनि मथां कावड़ जो इज़हार कंदे खेनि लिखत में माफ़ी वठण जो हुकुम ॾिनो, जंहिं बाद DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फ़िरोज़ ऐं DSP कंडियारो अदालत खां लिखत में माफ़ी वरिती। जस्टिस KK आगा पुलिस ऑफिसरनि सां मुखातिब थींदे चयो त अदालत जे मना करण बावजूद केस दाख़िल करे अवां अदालती हुकमनि जी भञकड़ी कई आहे। एडिशनल एडवोकेट जनरल जो चवणु हो त जॾहिं को वाक़ियो पेश आयो तॾहिं केस दाख़िल कयो वियो। जस्टिस KK आगा चयो त छा अवां केस दाख़िल करण लाइ अदालत खां इजाज़त वरिती हुई। अदालत पुलिस खे ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि मथां वधीक केस दाख़िल करण खां हिकु भेरो ॿीहर रोकींदे चयो त जेकॾहिं को ॾोह कंदो त पहिरियां अदालत खे आगाही ॾिनी वेंदी, बाद में केस दाख़िल कयो वेंदो।